सिंध में पेंशन कटौती, डीआरए ऐं ॿियनि अलाउंसिस लाइ एहतजाज कंदड़ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अॻुवाणनि ऐं सिंध हुकूमत विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। मुलाज़िमनि जे मसइलनि खे हल कराइण जी ख़ातिरीअ ते सरकारी इदारनि में हलंदड़ एहतजाज खे ख़तमु करण जो फ़ैसिलो ऐं 6 अक्टूबर ते बिलावल हाउस आॾो धरणे खे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस तरफ़ां कयल ऐलान खे वापसि वरितो वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिंमें सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे 8 रुकनी वफ़द हाजी अशरफ ख़ासकेली जी अॻुवाणी में शिरकत कई। चीफ सेक्रेटरी तरफ़ां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाज़िमनि जे मसइले ते ॻाल्हि ॿोल कई वई। वॾे वज़ीर ख़ातिरी कराई त 6 अक्टूबर ते मुलाज़िमनि जा मसइला सिंध काबीना में पेश कया वेंदा। जोधापुर वेझो ताजा शाख वटि पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे ॿी धुर जे नौजवान खे क़त्ल कंदे फरार थी विया। रिंद बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां हिकु धुर जे हथियारबंदनि नौजवान मजीद रिंद खे क़त्ल करे छॾियो। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। सिजावल जुणे जो लॻ ॻोठ शरीफ़ बिरोई जे प्राइमरी स्कूल जे उस्तादनि जी एसटीआर तहत बदिली ऐं स्कूलनि खे बंदि करण ख़िलाफ़ शागिर्दनि, ॻोठाणनि ऐं पेटे अलिफ जे अॻुवाणनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जे अॻुवाणनि चयो त स्कूल में 400 खां वधीक शागिर्द तालीम हासिल करे रहिया आहिनि। हुकूमत तरफ़ां स्कूल में पढ़ाईंदड़ उस्तादनि खे बदिली करे स्कूल बंदि करण वारे अमल जी सख़्त मज़म्मत कजे थी। हुननि सूबाई वज़ीर तालीम डीईओ प्राइमरी ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त उस्तादनि जी बदिली खे रोके शागिर्दनि जी तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे। अठो में नंढे आबादगारनि तरफ़ां सारियुनि जो अघु न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आबादगार अॻुवाण सैयद जलाल शाह, नथू बिरोई ऐं ॿियनि चयो त सारियुनि जा फसल लहण शर्त वापारियुनि हथी क़ाइमु करे सारियुनि जो अघु किराए छॾियो आहे। पाणीअ जी खोट, ॿिज, भाण ऐं दवाउनि जो अघु नथो ॾिनो वञे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सारियुनि जे फसल जो अघु वधाए आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। मीरपुर माथेलो में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी हिदायतुनि ते ज़िले इंतिज़ामिया ऐं ॿेले खाते तरफ़ां सनअती इदारनि जे सहकार सां घोटकी ज़िले में 10,000 वण पोखण वारी मुहिम शुरू कई वई आहे। डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कुनराणी ऐं एसएसपी घोटकी अनवर खेतरान मीरपुर ॿेले में निम जा वण पोखे मुहिम जो इफ़्तिताह कयो।